के उमरकोट में अहम खबर दी त वापारी पारा SHO उमरकोट अतालागारी ऐं ॿियनि पुलिस अहलकारनि मथां 3 लाख रुपया भत्तो घुरण जो इल्ज़ाम लगायो वियो आहे। अदालत में दरख्वास्त दाख़िल कराई वई आहे। अवां खे अपडेट की उमरकोट खां वापारी पारा SHO उमरकोट अतालागारी ऐं ॿियनि पुलिस अहलकारनि मथां 3 लाख रुपया भत्तो घुरण जो इल्ज़ाम लगायो वियो आहे। अदालत में अहिड़ी दरख्वास्त दाख़िल कराई वई आहे। वापारी दिलीप लोहाणो दरख्वास्त में SSP उमरकोट खे बि धुर बणायो आहे। भत्तो घुरंदड़नि में SHO अतालागारी समेत ॿिया अहलकार शामिल आहिनि। अवां खे अपडेट कयूं त पुलिस अमलदार ऐं अहलकारनि पारां पैसा घुरण जी ऑडियो बि साम्हूं आई आहे। वीडियो ऐं CCTV फुटेज बि मौजूद हुजण जो इंकशाफ थियो आहे। खबर वहां की उमरकोट खां वापारी पारां SHO उमरकोट अतालागारी ऐं ॿियनि पुलिस अहलकारनि मथां 3 लाख रुपया भत्तो घुरण जो इल्ज़ाम लगायो वियो आहे। अदालत में अहिड़ी दरख्वास्त दाख़िल कराई वई आहे। वापारी दिलीप लोहाणो दरख्वास्त में SSP उमरकोट खे बि धुर बणायो आहे। अवां खे ॿुधायूं त भत्तो घुरंदड़नि में SHO अतालागारी समेत ॿिया अहलकार शामिल आहिनि। पुलिस अमलदारनि ऐं अहलकारनि पारां पैसा घुरण जी ऑडियो वीडियोज़ ऐं CCTV फुटेज बि मौजूद हुजण जो इंकशाफ थियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां लाइन ते मौजूद आहे लजपत माली। जी लजपत, अपडेट कजो। उमरकोट जे शहरी वापारी दिलीप लोहाणो पारां SHO उमरकोट अतालागारी ऐं ॿियनि पुलिस अहलकारनि जे मथां 3 लाख रुपया भत्तो घुरण जो इल्ज़ाम अदालत में अहिड़ी पिणु दरख्वास्त दिलीप जे फरियाद ते दाख़िल कई वई। दरख्वास्त में SSP उमरकोट SHO उमरकोट अतालागारी ASI बहादुर ऐं ॿियनि खे पिणु धुर बणायो वियो आहे। इहो पिणु ॿुधाईंदो न भत्तो घुरंदड़नि में SHO अतालागारी ASI बहादुर ऐं पुलिस अमलदारनि खे अहलकारनि पारां पैसा घुरण जी ऑडियो वीडियो CCTV फुटेज पिणु हुजण जो इंकशाफ थियो आहे। भत्तो न ॾियण ते पुलिस अमलदारनि अहलकारनि जोरी खंदे वञी मूंखे SHO जे क्वार्टर ते कैद कयो। दरख्वास्त में मौक़ूफ़ दिलीप कुमार इहो इख़्तियार कयो आहे। हिन चयो त मुंहिंजे ख़ानदान जी ज़िंदगी ख़तरे में आहे, तंहिंखां इख़्तिराम कयो वञे। हिननि दरख्वास्त में पिणु वधीक मौक़ूफ़ इख़्तियार कंदे हिन पुलिस अहलकारनि पारां दुकान तां DVR ऐं पुलिस डिवाइस बि ज़ोरी खणी विया आहिनि। जॾहिं त सेशन जज जी अदालत पारां अदालत ते जेका दरख्वास्त दाख़िल कराई वई आहे हुनमें SSP उमरकोट SHO अतालागारी ऐं ASI बहादुर खे पिणु अङारे जो तलब करे वरितो आहे। जॾहिं त उमरकोट जे सान्या वनन ऐं शहरियनि IG सिंध ऐं DIG मीको खां मुतालबो कयो आहे त भत्ता घुरंदड़ SHO ऐं पुलिस अहलकारनि खे फौरी तौर ते मुअतल कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ लजपत माली। नाज़रीन, आम खबर